यार भेणियूं भेणियूं हूंदियूं अथव। सॼी दुनिया खे नाराज़ करे छॾिजो पर कॾहिं बि पंहिंजी भेण खे नाराज़ न कजो। इहा भेण ई हूंदी आहे जेका तव्हांजा नाज़ नखरा तव्हांजी माउ वांगुरु तव्हांजा नाज़ खणंदी आहे। ऐं जॾहिं असां वॾा थींदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं त यार बाबे जी मिल्कियत में भेण जो छाजो हिसो, न्याणियुनि जो हिसो न आहे हूंदो, सिर्फ़ु पुटनि जो हिसो हूंदो आहे। जॾहिं त पुट यानी की भाइर सिर्फ़ु वालदेन जी जाइदाद में नज़र रखे वेठा हूंदा आहिनि। ऐं तव्हां न्याणी खे भले तव्हां उनजे ख़िलाफ़ु रिश्तो करे छॾियो, उनखे तव्हां जहन्नम जे तरे में उछलाए छॾियो न, पोइ बि उतां वेही बि माउ पीउ खे दुआऊं कंदी आहे, पंहिंजे भाइरनि खे दुआऊं कंदी आहे। यार न्याणी न्याणी हूंदी अथव, भेण भेण हूंदी अथव। जॾहिं तव्हां नंढा हूंदा आहियो न तव्हांखे माउ वांगुरु पालींदी आहे, ऐं तव्हां ई वॾा थी करे वरी भेण जे साम्हूं तेज़ आवाज़ में ॻाल्हाईंदव, उनखे ॾुख ॾींदव, उनजे साम्हूं दोॾा फाड़ींदव। त यार ईअं न कयो, पंहिंजी भेणुनि जो वधि खां वधि ख़्यालु कयो, पंहिंजी माउ वांगुरु ख़्यालु कयो। सॼी दुनिया जे रिश्तनि खे ठुकराए छॾियो पर पंहिंजी पीउ माउ ऐं भेण खे कॾहिं बि दिलि आज़ारी उन्हनि जी न कजो, उन्हनि खे कॾहिं बि न ॾुखाइजो। आई लव यू माई सिस्टर एंड माई मदर, आई लव यू सो मच।